असांजो नबी सगोरो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो नबी सगोरो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। असांजे नबी सगोरे जो नालो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आहे। पाण मक्के शरीफ़ में जावा। संदन वालद जो नालो हज़रत अब्दुल्लाह हो। संदन अमर जो नालो हज़रत बीबी आमना हो। संदन ॾाॾे जो नालो हज़रत अब्दुल मुत्तलिब हो। पाण सगोरा अल्लाह ताला जा आख़िरी नबी हुआ। इहो हो अॼु जो वीडियो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।